नाज़रीन, एनडीएमए चेयरमैन चयो आहे त पाकिस्तान में मानसून 22 सैकड़ो वधीक शिदत सां आयो। हिन वक़्त ताईं बरसातनि में 800 माण्हू फोत ऐं 1100 ज़ख़्मी थिया आहिनि। पब्लिक अकाउंट्स कमेटी खे ब्रीफिंग ॾींदे एनडीएमए चेयरमैन जो वधीक चवणु आहे त 2 डिग्री गर्मी पद वधियो त 52 सालनि में 65 सैकड़ो ग्लेशियर ॻरी वेंदा। ग्लेशियर वधीक ॻरिया त पाकिस्तान में वधीक तबाही थींदी। उन वधीक चयो आहे त ईंदड़ साल में गर्मी पद वधंदो। असांखे अॼु सोचणो पवंदो। असां हर हिकु मुतासिर शख़्स ताईं पहुची मदद करे रहिया आहियूं। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो बेहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त एनडीएमए चेयरमैन चयो आहे त पाकिस्तान में मानसून 22 सैकड़ो वधीक शिदत सां आयो। हिन वक़्त ताईं बरसातनि में 800 माण्हू फोत ऐं 1100 ज़ख़्मी थिया आहिनि। पब्लिक अकाउंट्स कमेटी खे ब्रीफिंग ॾींदे एनडीएमए चेयरमैन जो वधीक चवणु आहे त 2 डिग्री गर्मी पद वधियो त 52 सालनि में 65 सैकड़ो ग्लेशियर ॻरी वेंदा। ग्लेशियर वधीक ॻरिया त पाकिस्तान में वधीक तबाही थींदी। हुन वधीक चयो आहे त ईंदड़ सालनि में गर्मी पद वधंदो। असांखे अॼु सोचणो पवंदो। असां हर हिकु मुतासिर शख़्स ताईं पहुची मदद करे रहिया आहियूं।